अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु नूरुस समावाति वल अर्द मसल नूरिही कमिश्कातिन फ़ीहा मिस्बाह अल मिस्बाह फ़ी ज़ुजाजह अज़्ज़ुजाजतु कअन्नहा कौकबुन दुर्रियुन यूक़द मिन शजरतिन मुबारकह ज़ैतूनतिन ला शर्क़िय्यतिन वला ग़रबिय्यह यकादु ज़ैतुहा युदी'u वलौ लम तमससहु नार नूरुन अला नूर। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर सायह गौसे आज़म खाक पाए हर वली। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे। हीअं को न पहुतो ॿियो मथे बलगल उला बिकमाली। दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। वियो मुल्क सारो नूर थी कशफ़त दुजाब जमाली। औसाफ़ उनजे जो बयान कहिड़ो करे आजिज़ ज़बान। मालिक अजह जो मदह ख़ान हसनत जमीउ ख़िसाली। इदरी सजी सबखे सदा आबा अदब ही इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि वाली। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मुझा मेहरबान बुजुर्गो, प्यारा नौजवानो, दोस्तों, अल्लाह अज़्ज़ व जल्ल जो शुक्रा, उन जी मेहरबानियां, उन जो एहसाना, असां सां वास्तो रखंदड़ मोहतरम जनाब अली असगर साहिब जे मथा जंहिं ही दीनी जलसो ईदगाह में रखियो। असांजा काफ़ी मेहरबान भला दोस्त, प्यार ॾींदड़, इज्जत ॾींदड़ ॿिया बि आहिनि। खुदा करे त उहे बि इहो शौक़ रखनि, इहो ज़ौक़ रखनि, इहा सोच रखनि त हिन आख़िरी फितने वारे दौर में, माहौल में अवां ग़रीब बहराड़ीअ जा रहाकू के शहर जा उन्हनि जे कननि ताईं क़ुरान करीम पहुचे, उहे अल्लाह जो कलाम ॿुधनि, क़ुरान करीम जे लफ़्ज़नि जी माना बि ॿुधनि, मतलब बि ॿुधनि ऐं कोशिश करे पाण क़ुरान करीम ते अमल कनि, पंहिंजे बच्चनि खे बि अमल कराई। दुआ कयो अल्लाह साईं असां मौलविन खे बि क़ुरान करीम ते अमल ॾे, नबवी हदीस ते अमल ॾे, सुहिणे नबी जी फरमाननि ते हलण जी तौफ़ीक़ ॾे। ईअं न हुजे जो ॿियनि खे चऊं पाण न कयूं। खुदा अव्वल असांखे तौफ़ीक़ ॾे त असीं अमल कयूं, पोइ अव्हां जी लाइ बि दुआ घुरूं त अव्हां बि क़ुरान करीम जे फरमान ते हलो, सुहिणे नबी जे इरशाद खे अखियुनि ते रखे पंहिंजो ईमान कामिल साबित कयो ऐं पंहिंजे दिलबर नबी सां दोस्ती मल्हाए ॾेखारियो। मूं जेका जॻह क़ुरान करीम जी आयत जी तिलावत कई आहे, उन में अल्लाह ताला जे महबूब करीम जे नूर हुजण जो बयान आहे। मूंखां अली असगर पुछो त सही मौज़ू कहिड़ो रखूं? मूं चयो मौज़ू रखूं था सुहिणे नबीअ जो नूर हुजणु। अल्लाह ताला उनखे तौफ़ीक़ ॾिनी, हुन चयो ठीकु आहे साईं, जेको अव्हां रखो। मौज़ू आहे मुस्तफ़ा जो नूर हुजणु। अल्लाह अज़्ज़ व जल्ल क़ुरान करीम जे इन आयत सगोरी में जेका मूं वहाँ प्यारनि जे अॻियां पढ़ी पंहिंजी महबूब जो नूर हुजणु बयान कयो आहे, ऐं पर जंहिं अंदाज़ सां बयान कयो आहे सो इंतिहाई अजीब ऐं प्यारो आहे। पंहिंजो पाक इस्म अवल आणे पोइ अल्लाह ताला इरशाद फरमायो, अल्लाह नूर समावात वल अर्द, मां अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन खे चमकाईंदड़ आहियां। इते नूर जी माना आहे मुनव्विर। मां आसमाननि ऐं ज़मीनुनि खे चमकाईंदड़ आहियां, नूर सां रोशन कंदड़ आहियां, नूर सां चमकाईंदड़ आहियां। वेही रहो साईं, वेही रहो। दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह नूर समावात वल अर्द, अल्लाह आसमाननि ऐं ज़मीनुनि खे रोशन कंदड़। तव्हां ॾिसो था जन इलाइक़नि में
बिजली न हूंदी आ, उते जा अवाम, उते जा रहवासी, उते जा माण्हू पंहिंजे MNA या MP या मिनिस्टर खां घुर कंदा आहिनि त असांखे बिजलीअ जी ज़रूरत आहे, रोशनीअ जी ज़रूरत आहे। अल्लाह ताला जी ज़ात आ बरकात फरमायो त मां मेंबर न आहियां, MP या MNA न आहियां जो वरी ॿीअ मथां ई हुकूमत खे चवां। मां ख़ुदि काइनात जो हाकिम आहियां, मालिक आहियां, ख़ालिक आहियां। मूं आसमान ने ज़मीन खे चमकाइण जो प्रोग्राम रखियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात आ बरकात कॾहिं खां रखियो अथई। अल्लाह फरमाए थो जॾहिं आसमान न हुआ, ज़मीनूं न हुयूं, फलक न हुआ, जिन इंस मलक न हुआ, त मूं अल्लाह पंहिंजी कुदरती नूर जे फैज़ मां पंहिंजे महबूब मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वजूद ॾिनो ऐं उन जे नूर सां सारी काइनात खे रोशन फरमायो। तव्हां खां माण्हू सवाल कंदा त बाबा नबी साईं खे जे तई अल्लाह जो नूर था चओ त पोइ अल्लाह जो टुकड़ो आहे या अल्लाह जो हिस्सो आहे या अल्लाह जो जुज़ो आहे या अल्लाह जो बाज़ आहे या अल्लाह जो औलाद आहे। तव्हां उनखे जवाब ॾियो त सुहिणा इहो असांजो अक़ीदो कोन्हे। अल्लाह जुज़ी थियण खां पाक आहे, टुकड़ी थियण खां पाक आहे, हिस्सा थियण खां पाक आहे। अल्लाह पंहिंजे नूर जे फैज़ मां पंहिंजे महबूब खे पैदा फरमायो। हेॾे निहारियो, नूर जे फैज़ मां जो मतलब हाणे ॿाहिरि जेका रोशनी आहे, हिते त बल्ब आहिनि पर ॿाहिरि जेका रोशनी आहे इहा सिज जो फैज़ आहे। न को सिज जो अधु आहे, न को सिज जो टुकड़ो आहे, न को सिज जो जुज़ो आहे, न को उन जी टीह चोपथी पती आहे। इहो नूर आहे जेको सिज खे फैज़ मिलियो आहे। उन सिज जे फैज़ जी आहे रोशनी आहे। जिया सिज जे फैज़ जी रोशनी मुल्क खे चमकाए पई, इएं मदीने जे घोट जे नूर जी रोशनी पूरी कायनात खे चमकाए छॾियो आहे। नारे रिसालत, नारो लुंडो न हणो, सॼो हणो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। हाफिज़ साहब जज्बात में अची नारो हणियो, पर असां सुन्नत जमात जी निशानी आहे त असीं नारे तहकीक भी हणंदा आहियूं, नारे तौहीद भी हणंदा आहियूं, नारे रिसालत भी हणंदा आहियूं, अञा नारे विलायत भी हणंदा आहियूं, बुजुर्गनि खे भी यादि कंदा आहियूं। दुरूद बुलंदा हुआ सल्लल्लाहु अलैहि या रसूल। पुछो तो सही ना माइक में इएं अचे लॻो ख़ैर सां जो मूं वारा ॾंद ॼण कल्ह खां कोन हुआ। जिते जा मिले मिठा वेही रहो। अल्लाह जे कुरान जी महफिल है। ही किताब अहसन तहकीक फी सीरत सिद्दीक हजरत अबू बकर जी जिंदगी जो अहवाल। अल्हम्दुलिल्लाह तव्हां महबूब जा आशिक़ आहियो, महबूब जे सहाबन खे मञण वारा आहियो, आले रसूल अहल बैत इज़ाम जे कदम खे चुमण वारा आहियो, औलिया अल्लाह जे कदम जे मिट्टीअ तां कुर्बान थियण वारा आहियो। ही किताब जो अग में छपियल हो, वरी ॿियो दफ़ो छपियो, हाणे टियों दफ़ो छपियो आहे। प्रेस वारे कुछ हिन में गलतियों कयूं आहिनि, पर ही तव्हां समझी वेंदव। ही किताब तालिब इल्म तव्हां जॻह आणींदा। हिन जी मिठाई आहे 300 पूरा न घटि न वधि, जंहिंजी दिलि सिद्दीक़ अकबर सां आहे। सिद्दीक़ अकबर खे मञे थो, सिद्दीक़ अकबर जे फैज़ जो क़ाइल आहे। जेके बि नक्शबंदी सिलसिले जा औलिया आहिनि, अॻे हुआ हाणे बि आहिनि,
वे सभई अबू बकर सिद्दीक जे फेज़ सा फेज़ वारा बनिया आहिनि। इहा ख़रीद कयो तालिब इल्म खे घणो न बिहार जो त तव्हां ॾिसण में लॻी वञो ऐं ही वेचारा बीठा हुजनि बिहारियो न दिल झले वठो त बिस्मिल्लाह न वठो त जंहिंजो नसीब हूंदो सो वठंदो। दुरूद मुझे दिलबर ते वॾी आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह फरमाए तो मुझे महबूब सोने के महबूब प्यारा मुझा सोहना नबी अव्हां परेशान न थियो अव्हां परेशानी में वञो ही न सोच गम में न वञो छो तव्हां जी मदद करण वारो मां अल्लाह आहियां। राजा न चयो सुभान सुभान अल्लाह चईनी तरफन खां आवाज अचे वॾी आवाज सां के वरी हथ नथा खणो हथ खणी ॾेखारियो। अल्लाह ताके खुश रखे बचरन में बरकतूं दे घरन में सिरन में रोज़ीअ में रिज़्क में खुदा ताके वधाए। मुझे हबीब सुहने जा आशिको अल्लाह अज़्ज़ व जल्ल जो इरशाद आ मुझा महबूब जेकन इहे तुंहिंजी मदद न कंदा त मां अल्लाह तुंहिंजी मदद करण वारो आहियां। इल्ला तंसुरूह फक़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानियस्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। सुभान अल्लाह लेकिन तव्हां मुझे हबीब जी मदद न कंदो तो मुझे महबूब के परवान है उन जी अल्लाह मदद कई आ। जॾहिं काफ़िरन मुझे हबीब के मक्के मां कढियो पे महबूब के मक्के मां जलावतन पे कयो। मुझा प्यारा भा नबी पाक जी ज़ात बरका जने अल्लाह जी हिक हुजण जो सद ॾिनो वहदानियत जी दावत ॾिनी बुतन खां बेज़ारी ज़ाहिर कई शिरक ऐं कुफ्र खां रोकियाऊं। पर के जा मुशरिक मस्त उठ वांगुर मथन हमला करण लगा मथन पत्थर वसान लगा मथन ईज़ा जी बरसात वसाए छॾियऊं। जो कुछ कयूं पे मुझो महबूब सहंदो वियो बर्दाश्त कंदो वियो ऐं पंहिंजे मालिक खे राज़ी बनाईंदो वियो। चईनी पासन खां सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह सगलो लफ्ज थोरो लफ्ज अजर वलो अर्द नसीब करे सुभान अल्लाह जो। मुझे महबूब जा उम्मतियो सोने रसूलुल्लाह जा आशिको हजरत अबू बकर सिद्दीक हिकड़ी मेहरबानी करे मुखे समझायो। अबू बकर जी माना छा? इन जी माना है सुभान अल्लाह। अबू बकर जी माना तव्हां अञा ताईं न सिखिया आहियो। अबू जी माना पीउ अबू जी माना पीउ बकर जी माना हिकड़िया कुंवारी कुंवारीअ जो पीउ वा कुंवारी ही मोमिनन जी मां सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जेका हुजूर जे घर वारी हुजन जी शान सा मुशर्रफा महबूबन करीमन जी इंतहाई प्यारी घरवारी हुई दादली घरवारी हुई। हुजूर उनके बड़ी इज्जत की नजर सा नवाजींदा हा। अबू बकर सिद्दीक जी न्याणी हुई मुस्तफा जी कुंवार ही। ऐसा सभिनी कलमे पढ़ंदड़न सच्चन मोमिनन जी अम्मा है बल्कि अम्मा खां बि वधी।
सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतीयो हजरत अबू बकर सिद्दीक अबू बकर जो पीउ इन जी हिकड़ी माना है कुंवारी हुजूर जी कुंवारी घर वाले जो पीउ बी बकर जी माना है जमा करण माना नेकियूं गड करण हजरत अबू बकर नेकियूं एतिरियूं गड कयूं हो जो कंहिं बि सहाबी जूं नेकियूं उन जे बराबर न हुयूं इन जे करे उनखे सॾियो अबू बकर माना नेकन गड करण वारो हजरत अबू बकर सिद्दीक जंहिं हर हाल में हर मंजिल में हर मर्तबे में हर मरकज में हर मुश्किल जाय में पांजे पाक जिस्म ते लखी ईज़ा बर्दाश्त कया पर मुस्तफा जे दामन मां हथ न कढो असा तवा रुगी तवा अन पहल न पर मूं जहिड़ा सभई मूं जहिड़ा जेके मौलवी आहियूं न असीं लालच में अची वेंदा आहियूं असीं डिॼी वेंदा आहियूं असीं डपु रखंदा आहियूं यार फलाणो कावड़जी पवंदो फलाणो नाराज़ थी पवंदो फलाणो रमिरजी पवंदो फलाणो दोस्ती छिनी वेंदो पर अबू बकर सिद्दीक जो इहो मिज़ाज न हो हुन चयो दुनिया सारी नाराज़ थिए रुसी वञे नाराज़ थी वञे कावड़जी वञे छॾे वञे तॾहिं बि मुस्तफा जी दामन खे छॾणो न आहे तोड़ दे गर हड्डियां मेरी सभी दामने अहमद न छोड़ूंगा कभी सुभान अल्लाह सुभान अल्लाह प्यारी गाल्हि तोड़ते कर हड्डियां मेरी सभी दामने अहमद न छोड़ूंगा कभी सुभान अल्लाह अबू बकर एतिरो हरू भरू छो ज़िद ते बीठो है अबू बकर जो बोल अरबी में हो पर मूं सिंधीअ में अर्ज कयो दिल वयो दिल बर खसे मां चा कया सुभान अल्लाह दिल वयो दिल बर खसे मां छा कया को नथो को गस दसे मां छा कया मारियो मुखे मयारुन मोहब्बत मारियो मुखे मयारुन मोहब्बत दिल फिराकन में फिसे मां छा कया दिल वयो दिल बर खसे मां छा कया को नथो को गस दसे मां छा कया अल्लाह जा बानड़ो सोहणे मदीने वारे जे मोहब्बत वारो अबू बकर सिद्दीक के नबी साईं सा बेहिसाब मोहब्बत हुई बेहिसाब इश्क हो बेहिसाब प्यार हो जॾहिं हुजूर के मक्के जी काफिरन तंग कयो परेशान कयो त मक्के मां निकिरी वञो पूरे शहर जा माण्हू पान बाहर निकता छड़न ला निकता नबी सोहणे जी ज़ात बरकत अग में मक्को छड़े मदीने अची चुका हा अबू बकर पो निकतो आ रस्ते में किस काफिर फिरी आया को न छड़ींदासी विढ़ंदासी मारींदासी ईज़ाईंदासी बधी तोखे कैद करे रखंदासी फरमाए तो अम्हा पंहिंजो वस हलायो मूं अबू बकर जो वस त मां हिते न रहा मदीने वञा केॾे हलूं छोड़ फिक्र दुनिया की छोड़ फिक्र दुनिया की
छोड़ फिक्र दुनिया की, चल मदीना चलते हैं, मुस्तफा गुलामों की, मुस्तफा गुलामों की किस्मतें बदलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की। सुभान अल्लाह। सिर्फ सारी दुनिया में, सुभान अल्लाह जा, सिर्फ सारी दुनिया में हाय ये कूच ए अहमद, जिस जगह मुझ जैसे, जिस जगह मुझ जैसे खोटे सिक्के चलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की, चल मदीना चलते हैं, छोड़ फिक्र दुनिया की। दुरूद राजा पढ़ो, वॾी आवाज़ सां पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। आवाज़ वॾो मुंहिंजा मिठा, वॾो आवाज़ कयो, अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हुजूर सुहा मक्के मां हिजरत करे निकरन पिया, हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु बि संदन पोयां वञे पियो। हुजूर गार में विया, छा में विया? गार में विया, पिरिय जे प्यार में विया, इश्क सां तकरार में विया। अंदर गार में वञी मुंहिंजा महबूब वेठा, अंदर अगई को नागुल को वेठो हो। अबू बकर सिद्दीक उन गार में जेके सोराख हा उन्हनि में पंहिंजा कपड़ा चादर वग़ैरह कमीज़ फाड़े सोराख भरिया, बस सोराख बचा। हिकड़ो त एॾो वॾो हो, अल्लामा तबरी अर्रियास नज़र में आंदो आ, यो नालो इन जे करे थो वठी वञा त मता तहां जो ज़हन कम न करे। अर्रियास नज़र में अल्लामा तबरी आंदो आ त एॾो वॾो सोराख हो जो हज़रत अबू बकर सिद्दीक उन जे मुंहं ते पेर रखी अंदर कयो त रान ताईं पूरी टंग उन सोराख में हली वई। रान ताईं पूरी टंग उन सोराख में हली वई। नाग टंगण शुरू कयो, अबू बकर न हटण शुरू कयो। हुन वस कयो त हटे, अबू बकर सिद्दीक किथे थो हटे, ही त मैदान पियो खटे। सुहने मदीने वारे जे आशिक पेर पोइते न कयो, पोइते रान न कई। हुन ज़ोर लाई डंग हया पर ज़हर असर कोन पियो करे, छो त जंहिंजे हंज में मदीने वारो घोट उनखे कहिड़ी परवाह। मुस्तफा करीम जी ज़ात बरकात आशिको, असांजे माहौल में सहाबन जी शान ते जुदा जुदा जलसा रखिया वञनि, जुदा जुदा प्रोग्राम कया वञनि। हिकिड़े जलसे में अबू बकर सिद्दीक जो शान हुजे, ॿिए में उमर फारूक जो हुजे, टे में उस्मान गनी जो हुजे, चौथे में अली मुर्तज़ा जो हुजे, पंजे में हसनैन करीमैन जो हुजे, छहें में मुस्तफा जे न्याणनि जो हुजे। हिक हिक जो बयान ॿुधी अव्हां जा ईमान ताज़ा थींदा ऐं अक़ीदो पक्को थींदो ऐं यकीन कामिल थींदो त वाकई इहे मुंहिंजे दिल बर नबी जो प्यारियूं हस्तियूं। सुभान अल्लाह, सुभान। हज़रत अबू बकर सिद्दीक खे नांग वस कया पर ॿाहिर पेर न कढई। अचो त भला बाक़ी टिन जी बि ॻाल्हि करे वठूं। हज़रत अमीर उमर, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
एडी अजमत वारो कुव्वत वारो दिलेर जो नबी से फरमाया तो उमर जी मुझा साईं रस्ते सां ईंदे जेकन शैतान ॾिसंदो आ तो उमर अचे पियो त शैतान रस्तो छॾे भॼी बाज़ी बुजुर्गन फरमायो आ त जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे निंड में तड़ थो पवे ख़्वाब में तड़ थो पवे त सुम्हण महल पंहिंजे दुन ते लिखी छॾे उमर आंगुर सां बेन सां बि न आंगुर सां लिखी छॾे उमर त शैतान वेझो ई कोन ईंदुसि तड़ पवंदुसि कोन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एडो उन जो मकाम ऐं मर्तबो आहे। नबी सोना फरमाइनि था त जन उमर ईमान आंदो ऐं जिब्रील ही आयो त मूं पुछोमांसि जिब्रील जी मुंहिंजा महबूब रब्बे जलील उमर जी ईमान आनण ते आसमाननि वारनि जो तअसुर कहिड़ो आहे उहे छा पिया चवनि। अर्ज़ थो करे साईं उमर फर्श ते कलमो पढ़ियो आहे ऐं मलाइकनि आसमाननि ते ईद मल्हाई आहे। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक। एड़े प्यारे की जेकॾहिं को घटि वधि ॻाल्हाए त उनखे चओ मिठा न ॻाल्हाए न मुड़े त चइसि मुंहिंजे रूबरू न ॻाल्हाए पोइ पंहिंजे मुंहं सां तूं ॼाणे तुंहिंजो कमु ॼाणे। अमीर उमर सुहिणे जो वॾो मक़ाम आहे वॾो शान आहे। असां तव्हांजा हुक्मरान आहिनि मुल्क जो सदर आहे वज़ीर आज़म आहे उनखे अर्ज़ु कयो त साईं ही असां वारो वाटर कोर्स कोन थो वहे इनखे हुकुम कर त हली त चवंदो चरिया चाहियो वाटर कोर्स खे कहिड़ी ख़बर त मां सदर आहियां वज़ीर आज़म आहियां। पर मिस्र जे मुल्क वारनि जो रवाज हूंदो हो त 12 महीने नौजवान न्याणी जेका सामाए भी शादी कयल न हूंदी हुई उनखे सिंगारे तैयार करे उनखे भला कपड़ा पाराए नहरे मिस्र में छॾींदा हा। मिस्र जी नहर जो नालो नील आहे उन नील में छॾींदा हा त वहंदो हो दरिया न छॾींदा हा त न वहंदो हो। जॾहिं अमीर उमर उनखे फतह कयो ख़बर पई त नील जी पाणी जे लाही मसलो आहे। मिस्र जा माण्हू हीअं था कनि अमीर उमर पंहिंजे गवर्नर खे लिखियो मिस्र जे आमिल खे लिखियो हाकिम खे लिखियो त अहिड़ी ग़लती न कबी न वहे त मूंखे ॿुधा। जॾहिं न वयो पाणी बीही वियो हज़रत उमर खे ख़त लिखी त क़िबला नथो वहे पाण वरी दरिया ॾे ख़त लिखी जागो पिया सुभान अल्लाह दरिया ॾे ख़त लिखी छा अल्फाज़ हा من أمير المؤمنين عمر إلى نيل مصر إن كنت تجري بأمر الله فجر وإلا فلا حاجة لنا إليك أي مصر جا نيل جي تو الله جي أمر سان تو وہیں دوہ جن الله جي أمر سان تو وہیں पंहिंजे पावर ते थो वहीं त पोइ मुंहिंजी चिठी थई पढ़ी ॾिस। जॾहिं चिठी दरिया ॾे आई त मिस्र जा माण्हू तारा पिया हणनि हिक ॿिए सां चंपा मिलाए खिलनि पिया। यार उमर जो अकुल कम कोन थो करे उमर जो दिमाग़ कम कोन थो करे। दरिया ॾे चिठी लिखी अथई दरिया खे कहिड़ी ख़बर उमर जी त अमीरुल मोमिनीन हेतिरे पावर वारो आहे। पर पोइ हलो त ॾिसो शाम जो आया आहिनि दरिया जे किनारे ते अचे थोरी ज़मीन खोटे वो अमीर उमर जो ख़त हुन में विझी मथां मिट्टी भराइनि था ॿाहिरि परे थी था बीहनि। ॾिसो उमर जे ख़त जो क़दुरु आहे या न 2 मिंट कोन गुज़रिया त हो दरिया जो पाणी चिठी छा जिते हमेशह वहंदो हो उन खां कई फुट मथे पियो वहे। असी चऊं था त चिड़ी था पओ बलक विढ़ी था पओ बलक दरख़्वास्तूं था कयो
साईं असां ते हमलो थो थी भई तव्हां खे ख़ुदा पनाह में रखे न गार ॾिबी न गंदो ॻाल्हाइबो न बुरा अल्फाज चइबा पर एतिरो तव्हांखे चैलेंज था ॾियूं त तव्हां खां वधीक नथो पुॼे त हिकिड़े पाणीअ कूंडे जे हिकिड़े पाणीअ खे अधु रखो पोइ मथां वेही मिंथूं कयोसि टोपियूं लाहियोसि पटका लाहे विझोसि त कुझु मथे चढ़ तव्हांजा पटका पुसी वेंदा पर पाणी मथे कोन चढ़ंदो कोन चढ़ंदो कोन चढ़ंदो अमीर उम्र जे अंदर में मुहम्मदी इश्क जो पावर हो जीअं पियो चवे तीअं पियो रब करे एडो अल्लाह ताला खेसि मकाम ॾिनो हो एडो अल्लाह ताला खेसि नवाज़ो हो एडो अल्लाह ताला खेसि पावर ॾिनो हो हिकु भेरी पाण अचनि पिया मदीने पाक जी घिटीअ मां किथां ॾाढा च मदीने जूं गलियूं सुभान अल्लाह नसीब करे अल्लाह नसीब करे अल्लाह नसीब करे 1972 में जॾहिं मूंखे अल्लाह ताला हरमैन शरीफ़नि जी हाज़िरी नसीब कई फज्र जी निमाज़ ते महबूब जे हरम ॾे पियो अचां त मूंखां अॻियां हिकिड़ो बुज़ुर्ग पेर उघाड़ा सख़्त सर्दी हुजे ऐं अदब सां कंधु झुकायो महबूब ते सलात सलाम पढ़ंदो असां तव्हां में उहा अदब जी खुशबू हुजे खुदा सां तव्हां कहिड़ी मोहब्बत ॾे वरी मां इस मार्केट में त खजूर वठा वञा तो साॻियो बुज़ुर्ग वने मार्केट में पेर उघाड़ा कंधु हेठ ऐं गिचीअ में रूमाल पियल कंधड़ो झुकाए सलात सलाम पढ़ंदे खजूर पियो ख़रीद दुआ कयो अल्लाह तव्हां सां सभिनी खे अहिड़ो अदब ॾे अहिड़ी मोहब्बत ॾे अहिड़ो प्यार ॾे मोहम्मद का मदीना ई जहां में एक बस्ती है मोहम्मद का मदीना ई जहां में एक बस्ती है जहां दिन रात मौला तेरी रहमत बरसती है जहां दिन रात ऐ मौला तेरी रहमत बरसती है। यार कोरोना वायरस जो खतरो उन जे करे वीज़ाऊं बंदि फ्लाइटूं बंदि वञण बंदि अचण बंदि दुआ कयो अल्लाह इन ख़तरे खे ख़त्म करे कोरोना वायरस जो डप दही वञे रस्ता खुली वञनि त आशिकाने रसूल मदीने में महबूब सां मिली गालियूं रुगी न कयूं यार कोरोना वायरस यार गालियूं न कयूं रोई सजदो करे अल्लाह का दुआ घुरो अल्लाह का माफी घुरो अल्लाह के अर्ज कयूं जा मौला कोरोना तुझी ताकत का मथी ना है तो रब जी पावर का मथी ना है तो इनके पाड़ों पट्टे खत्म करे छॾ त तुझी प्रिय जा परवाना बेतुल्लाह जा दीवाना तवा कन सलाम बि पढ़न हाज़िरी बि ॾियनि तो रब जी इबादत कनि पर असां वटि दुआ जी यादगिरी कान्हे असां वटि अर्ज़ करण जी यादगिरी कान्हे मां तोखे थो ॿुधायां त कोरोना तूं मूंखे थो ॿुधाए हू ॿिए खे थो ॿुधाए हू टे खे थो ॿुधाए अदरायो ॿुधाइण पंहिंजी जाइ ते असुल मक़सदु आहे त ख़ुदा खे रिझाइजे ख़ुदा खे राज़ी कजे ख़ुदा जे अॻियां सजदो कजे ख़ुदा राज़ी थींदो त न मर्ज़ रहंदा न कर्ज़ रहंदा न गर्ज़ सलाह शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। एतिरो अमीर उमर जो पावरा जो मदीने वारे फरमा इन्न शैतान ला यफिरु मिन ज़िल्लिका या उमर। उमर जे रस्ते सां तू लंघंदो आहीं त तुंहिंजी पाछू लेखां ई शैतान भॼी वेंदो आहे। केरु भॼी वेंदो आहे? ॻाल्हायो अदा लॼ लाहियो खुली ॻाल्हायो। केरु भॼी वेंदो? शैतान। केरु भॼी वेंदो? शैतान। अल्हम्दुलिल्लाह भॼंदो नाही। लाचार कंहिं दोस्त जो हूंदी त मता सुल्फीअ जो मज़ो न वठराए, मता चरस जी चस न वठराए, पोइ उन सां घड़ी खन जे लाइ तूं बि वेही गिग ॻाड़ींदो आहीं। ख़बरदार मदीने वारे घोट जी सहाबनि जी गिला कयई त का बि तुंहिंजी इबादत कम जी न रहंदी, केर बि तोखे छॾाइण जे लाइ वेझो न ईंदो, केर बि तोखे हथ ई न लाहींदो, निधन को थी सड़ी वेंदे। प्यार रख मुस्तफा जी प्यारनि सां, जंहिंजो पीरीअ जे प्यारनि सां प्यार उन जो ॾेड़ो ई पार। जेके बि वली सिंध में आया, पुराने दौर में आया, उन ॾींहुं तव्हां तारीख़ पढ़ो, उन ॾींहुं तव्हां ज़िंदगी जी हालात पढ़ो, उन ॾींहुं तव्हां मेहनत पढ़ो, उन ॾींहुं तव्हां जफ़ाकशी पढ़ो। जेके बि आया सभु सुन्नी हुआ ऐं माण्हुनि खे सुन्नी बनाए पोइ क़ल्बी रोशनी ॾींदा हुआ, बातिन जो फैज़ ॾींदा हुआ, अंदर जो नूर ॾींदा हुआ। उन जे ख़िदमत में ईअं अचण वारा जाहिल आलिम बन, पर अवां जो अल्लाह करे त ज़हन बीही हिकड़ी जाइ थी पक्को सुन्नी थी बीहो, कट्टर सुन्नी थी बीहो, गैरतमंद आयो, गैरत वारा सुन्नी थी बीहो। अल्लाह जी वलियन जो तारीख़ूं पढ़ो त उन्हनि ते केतिरी मेहरबानी हुई जेके सुन्नी। गंबट जे भर में कोहरनि जो शहर आहे, उन कोहरनि जे शहर में मखदूम रहंदा हुआ। उन मखदूमन जो हिकिड़ो छोकिरो हो जंहिंखे अञा ॾाढ़ी मुछ बि न आई, दरवेश हूंदो हो। माण्हुनि चयुसि त साईं मखदूमन जी मस्जिद जा मुनारा केतिरो मथे आहिनि, इहे धूपनि कीअं इन्हनि तां मिट्टी कीअं लहे, तूं को रस्तो कढ। उन सर जो कानू खयो, हे जेके कूड़ा सर हूंदा उन जो कानू थुल्हो हूंदो आहे, ओ कानू हथ में खणी उन ते ईअं लांग वराई जे घोड़े ते वराए बिया, उनखे इड़ियूं हणंदो दरिया ॾे काहे आयो। हिन पासे वारा सुभान अल्लाह नथा चवनि, सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह, खणो बाक़ी मां कीअं ॾिसां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पासे वारा बि वो जेके बेचारा बीही थकिजी पिया आहिनि, उहे हथ खणनि था, तव्हां ठुप नथा खणो, भला बस कयां त पोइ राज़ी थींदव। ॿई हथ मथे खणी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह चओ। जे मथां स्वार थी उनखे इड़ियूं हणंदो जो घोड़े खे भॼाइबो आहे। ओ नंढड़ो नीगर दरिया ते आयो, दरिया मदीने वारे घोट जी उम्मत में जेके वली आहिनि उन्हनि जी मस्जिद जूं नीलूं मेरियूं थी वयूं आहिनि। तूं छा पियो करी, मुझे पुठा अच त हली भऊं। वो ने काने ते इड़ियूं हणंदे हलियो ऐं दरिया बि छोलियूं ॾेई किनारनि खां चढ़ी मथे हलियो।
कौन चाहिए कौन चाहिए सुभान अल्लाह कौन चाहिए कौन चाहिए सुभान अल्लाह पतो ना है छो न चाहिए एहरा अल्फाज जेके सोन जहरा हन तुझे ला दफ्तर में अल्लाह जा फरिश्ता लिखन पिया ही नढड़ो नीगर अग्यां है काने ते सारा दरिया पुछा छोलियूं हणंदो वन केराईंदो कोट केराईंदो पियो अची माण्हू वठी भगा वॾे मखदूम ॾे उहो निकिरी आयो अब्बा ही गरीबन जा घर ड्रही वेंदा मिस्कीन जा कख ॿुॾी वेंदा महिरबानी करे इनखे मोटा ॾाढा तव्हां ईअं चओ था फरमाई हा पान वरी कानू फेराए दरिया के जे त ॾाढा नथो कबूल करे मोटिया मुझे पुछां ही हलियो दरिया ॾे त पानी जेको चढ़ी आयो हो सभु वरी हिन जे पुछां हली सिधो दरिया सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह असां खे अल्लाह नसीब करे त अहड़न कामिलन जी दामन वठूं अहड़न प्यारन जी सोहबत कयूं अहड़न सुहनन जी कदम बोसी कयूं उन्हनि जी जुती असां जी अखियुनि जे लाइ नूर आहे जुते खे लॻियल मिट्टी बि नूर आहे अहिड़ा अल्लाह वारा उन्हनि सां प्यार कयो उन्हनि सां मोहबत कयो उन्हनि सां दिली दोस्ती रखो इन्हनि सभिनी खे अबू बकर सिद्दीक़ खां फैज़ मिलियो हो जंहिंखे मदीने वारे फरमायो मां सब्बल्लाह फी सदरी शैयन इल्ला सब्बतहु फी सदर अबी बकरन नबी से जेको मुझे सीने में नबी से फरमायो अल्लाह जेको मुझे सीने में विधो आहे ओहो मूं अबू बकर जे सीने में विझी छॾियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह एतिरो प्यारो अमीर उमर सोने खे बि न विसारियूं चओ सुभान अल्लाह अमीर उमर सोने खे बि न विसारियूं एॾी ताक़त रखंदो हो एॾी नज़र रखंदो हो एॾो फैज़ वारो हूंदो हो जो जंगल जा जानवर बि संदसि अदब कंदा हुआ जंगल जा जानवर बि उन खां लहराईंदा हुआ शैतान परे खां ॾिसंदो हो त अमीर उमर अची रहियो आहे तो वाट छॾे भॼी वेंदो हो नबी सोने फरमायो या उमर मालक या शैतान सालिकन फज्जन कत इल्ला सलक फज्जन गैर फज्जक ओ उमर शैतान वाट वठी ईंदो आहे जॾहिं तोखे उन वाट सां ॾिसंदो आहे त वाट छॾे भॼी ॿी वाट वञी वठंदो आहे अदरा सां कंहिंखे गार गंद नथा चऊं बुरा लफ़्ज़ नथा ॻाल्हायूं पर मदीने वारे जेकी फरमायो त तोखे ॾिसी शैतान भॼी वेंदो महबूब त ॾिठो पिए न महबूब खां त लिकल ॻाल्हि कान्हे महबूब खां त लिकल ॻाल्हि कान्हे पाण फरमायो त मां ॾिसां थो उमर जंहिं रस्ते सां तूं अची थो शैतान रस्तो छॾे भॼी थो केर थो भॼी शैतान ॾाढा कोन चई शैतान हथ मथे ॿई खणी कोन चई शैतान अल्लाह तोखे बचायो आहे मूं गुनहगार खे बचायो आहे सभिनी सुन्नत जमात वारनि खे बचायो आहे जो असांजो हुजूर सां प्यार आहे चइनि यारनि सां प्यार आहे अहल बेत अतहार सां प्यार आहे हसनैन करीमैन सां प्यार आहे उन जे जीजल अम्मा सां प्यार आहे जंहिंजो सभिनी सां प्यार आहे जो बेड़ो ई पार सुभान अल्लाह सुभान अल्लाह यकीन रखो बार न थियो गलत सोच ते न वञो जेको भत्तो खारायो त भगा बीठा हुजो भली कहिड़ो बि ज़हन हुजेसि न कन्ह बि न भत्तो रत बूटी कुझु बि न उन जो भली तही लंगर खाओ जेको खुदा ऐं मुस्तफा ऐं सहाब ऐं अहल बीत अतहार जो मुहिब आहे परवानो आहे दीवानो आहे सच्चो सिपाही आहे उन जो लंगर खाईंदो त अंदर में नूर ईंदो इश्क हुजूर ईंदो शैतान दूर थींदो कम लही वेंदा कम ठही सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान
सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढा दुरूद पढ़ाईंदो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह भले आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब जही जलसो कयो अवा सभनी खे दावत मिली अवा आया हो अवा जे ला लंगर जो इंतजाम थियो अल्लाह का दुआ घुरो त उन खे वधीक नवाज़े ॿिया बि जेके उन जा दोस्त मिट माइट अज़ीज़ करीब आहिनि उहे बि अल्हम्दुलिल्लाह पक्का आशिकाने रसूल आहिनि उन्हनि लाइ बि दुआ घुरो तव्हां जे मेहर शहर में अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि जंहिंजा मुख़्तलिफ़ मौज़ू हुजनि को मीलाद जो मौज़ू हुजे को मेराज जो मौज़ू हुजे को नूर जो मौज़ू हुजे को शाफ़ी नुशूर जो मौज़ू हुजे अॼु मूं ही मौज़ू नूर वारो पंहिंजे पसंद ते बयान करण शुरू कयो त असांजो आका असांजो मौला असांजो दिलबर नबी निजो नूर बेशक बेशक निजो नूरा खालिस नूरा पेवर नूरा उन जी निगाह बि नूरा उन जो वार वार नूरा उन जे नक जो पाणी बि नूरा अखियुनि जा ॻोढ़ा बि नूर हन पिंपरनि जा वार बि नूर हन उन जी छाती मुबारक जा वार बि नूर हन कदमनि बि नूर हन कदमनि खे लॻल मिट्टी बि नूरा पेरनि में पातल जुती बि नूर सुन्नत जमात जी वॾी बरख आलिम आला हज़रत सोने फरमायो तो जो सर पे रखने को मिल जाए तेरी नाले पाक हुजूर तवाजी पाक जुती मथी ती रखण ला मिले जो सर पे रखने को मिल जाए तेरी नाले पाक हुजूर तो फिर कहूँगा कि हाँ ताजदार हम भी हैं मुस्तफा जे पाक पैर में आयल जुती जे मिली वनी मथे ते रखण जे ला तोहा मथे ते रखे असी चवंदासी त असी ताजदार आहियूं असी आम न आहियूं दुनिया जे सदर खे बि ताज वज़ीर आज़म खे बि ताज गवर्नर खे बि ताज लीडरनि खे बि ताज सभिनी जा ताज पंहिंजे जाइ ते पर जे मुस्तफा जे कदम में पातल जुती मिली वने त उन ताज जहरो जो को भी ताज सुभान अल्लाह सुभान अल्लाह करीम जा आशिको हुजूर जी हर निस्बत प्यारी एकड़ी असहाबियानी औरत उन हुजूर खे दावत दिनी सोना मुझी दावत खाओ महबूबन दावत कबूल कई उन जे घर में आया उन जे को लंगर ठायो हो वो महबूबन खाधो हानी चेती सोना बियो अर्ज़ा खाली न मोटा जो अल्लाह फरमायो मसाइल फला तनहर हबीब साइल के झिनक जान मां साइल आया मुझो अर्ज़ कबूल फरमायो केड़ो सवाल साईं अवहा खाधो त हिते खाधो पर निंद्र बि मुझे घर में आराम भी मुझे घर में तहज्जुद भी मुझे घर में जो कुछ करणो फजर ताईं मुझे घर में कयो आजा चो सुभान अल्लाह हुजूर त सखियन चो हुजूर आजा च हुजूर त सखियन जेको अर्ज कयो वेंदो हो महबूब कबूल कंदा
उन सहाबियाणी अर्ज कयो हुजूर कबूल फरमायो। पान नमाज पढ़ी उन जे घर में बिस्तरो लगल हो उन ते सुम्ही रहा। वो सहाबियाणी निंद न पई करे। हुजूर सुता पिया हा। ये वेठी या पांजे खट ते वेठी या हेठ हंधो न ते वेठी मुझे दिल बर जो दीदार करे वरी पई दीदार करे दिसी वरी पई दिसे निहारे वरी पई निहारे। मोहब्बत आई ए इश्क नबी मेरे दिल में भी तू आ जाना। ए इश्क नबी मेरे दिल में भी तू आ जाना। मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना। मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना। जो रंग के रूमी और जामी को लगाया था, जामी को लगाया था, जामी को लगाया था। उस रंग की कुछ रंगत मुझको भी लगा जाना। उस रंग की कुछ रंगत मुझको भी लगा जाना। इश्क़ नबी मेरे दिल में भी तो आ जाना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वडी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मा अजमलक मा अकमलक मा अहसनक। सैयद मेहर अली शाह सुभान अल्लाह। सुभान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक। किथे मेहर अली किथे तेरी सना, किथे मेहर अली किथे तेरी सना। गुस्ताख अखियां किथे जा लड़ियां। अज सिक मित्रां दी वधेरी है, क्यों दिलड़ी उदास घनेरी है। रसूलुल्लाह जो औलाद हो न चए थो अॼु मूंखे पंहिंजे माइटनि जी सिक वधी आहे। अज सिक मित्रां दी वधेरी है, क्यों दिलड़ी उदास घनेरी है। लौ लौ विच आस चंगेरी है, क्यों नेड़ा नीलाया हिन झड़ियां। सुभान अल्लाह। उहो सैयद मेहर अली शाह जो कादियानी मुकाबला कया इल्म जे मैदान में कादियानी हार खायो वने। अल्लाह जी वली जे अॻियां ॻाल्हाए कोन सघे। साईं फरमायो तोखे इल्म कोन्हे, भला हीअं कयूं कीअं। बाहि बारियूं तूं बि उन में घिड़ मां बि उन में घिड़ा। वॾी आवाज़ सां तूं बि उन में घिड़ मां बि उन में घिड़ा। जंहिंखे बाहि साड़े उहो कूड़ो आहे, जंहिंखे न साड़े उहो सचो आहे। चई ठीकु आहे जॾहिं बाहि ॿारियऊं त कादियानीअ ते बाहि भड़का करे चढ़ी वई। सैयद मेहर अली शाह खे परे खां सलाम पई करे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। अहड़ा अल्लाह जा वली
वाह आहिनि ऐं हूंदा, वाह आहिनि ऐं हूंदा, रुगी मर्द न औरतूं अहिड़े मक़ाम वारियूं आहिनि हुयूं ऐं ईंदियूं जंहिंजी तारीख़ पढ़ी अकुल हैरान। मदीने मुनव्वर जे हरम कंहिंजे हरम में ॾाढा त चओ अलाह को पारूं पटई मदीने ॾांहुं, मदीने पाक में घड़ियों गुजारण खुश नसीबिया, मदीने पाक में घड़ियों गुजारण खुश नसीबिया, खणी नैणन के नीलन दे निहारण खुश नसीबिया, खणी नैणन के नीलन दे निहारण खुश नसीबिया, छोड़ फिक्र दुनिया की। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। फोन कन्न ते आ, मोबाइल कन्न ते आ, हलो साईं बैंक जो मैनेजर साहब अदा हा हुकुम कर यार मूं वारे बैलेंस में ॾिस त घणा वधिया आहिनि। अल्लाहु अकबर। जागो प्याला निंड में मूं वारे बैलेंस में ॾिस त घणा वधिया आहिनि। खुदा पनाह में रखे, अल्लाह पनाह में रखे, रब पनाह में रखे। कुरान करीम जी तफसीरन के पढ़ो, कुरान पाक जी आयत त व्याज खोरो व्याज छॾियो, जेको नथो छॾे मदीने वारे फरमायो त घट में घट ज़र्रो व्याज जे खाइण वारे ते एतिरो गुनाह हुआ ॼण जीजल मां सां बैतुल्लाह जे हरम में गॾु। अल्लाहु अकबर। तौबा हज़ारी। जागो पिया अल्लाह। ॾाढा त ॻाल्हायो, एॾो मर्ज़ असां मुस्लमाननि में थियो आहे, एतिरी बीमारी असां में पई आहे। ख़ुदा असांखे इन किन्ने कधी कधू किन्ने ख़राब शइ खां बचाए, अल्लाह बचाए, नबी सुहिणो बचाए, ख़ुदा जा वली निगाह करे बचाइनि, अल्लाह जो क़ुरान बचाए। ॾाढी बुरी ऐसा मुसलमानन में एतिरो तवज्जो तौबा जो न को मौलवी न को पीर न को फकीर न को पान खे दरवेश सॾाइण वारा, बस माल मिले वो किथां बि मिले। दुआ कयो खुदा असांखे हलाल रोज़ी दे, आमीन। ॾिनी अथसि हुन में बरकत विझी दे, आमीन। अल्लाह सभिनी मुसलमाननि खे इन हराम खां बचाए, नाजायज़ कम खां बचाए। हिकिड़ो बुज़ुर्ग फरमाए थो त मां बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ पियो कयां, ॾिठो त मूं सां गॾु ॿियो हमराह उहो बि तवाफ़ पियो करे, पर मां तवाफ़ जी हिकु हिकु जुदा दुआ पियो पढ़ां, उहो ॿी का बि दुआ नथो पढ़े, रुगी दुरूद पढ़ंदो पियो हले। जन सतई चक्कर पूरा कई तन पुछो मास दे खबर, रुगी दुरूद पियो पढ़ी, बी का बि दुआ नथो पढ़ी। चए थो मूं दुरूद जो फ़ाइदो ॾिठो आहे, दुरूद जो फैज़ ॾिठो आहे, दुरूद जी बरकत ॾिठी आहे। कहिड़ी मूं सां गॾु मुंहिंजो पीउ हज ते पियो आयो, रस्ते में बीमार थी पियो, डॉक्टर कोन हो, हकीम कोन हो, जंगल में हुआसीं, किथां डॉक्टर हकीम आया। रोए वेठो, रोई रोई बाबा जे घर में सुम्ही रहियो आहियां। ओचितो निहार त जंगल ईअं पियो चमके ॼण बिजलीअ जा बल्ब लॻी विया आहिनि, जंगल रोशन थी वियो आहे। नेण खणी जो निहारिया त मुंहिंजे बाबे जे मथनि खां मुंहिंजो मिठो महबूब वेठो आहे। नबी सुहिणो, सुभान अल्लाह, नबी सुहिणो, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, वॾी महिरबानी थी आहे, कीअं तव्हां आयो,
किया तहां के मुझे पीर ते एतरी शफकत थी आ पान फरमायो तुझो पीर मोते दुरूद घणो पढ़ंदो सुभान अल्लाह जी या तुझो पीर मोते दुरूद घणो पढ़ंदो हो ऐं अज दुरूद कोन आयो मालूमात कई रही त गुज़ारे वियो आ पो मु मुस्तफा सोचो त जह पंहिंजी जिंदगी में मूंखे न विसारियो उनखे मां छो विसारिया छो मां विसारिया मां तॾहिं आयो आहियां तूं मूंखे वेझो थी तुंहिंजे पीउ जी शकिल ॾिसके ख़राब थी वई आहे चेहरो कारो थी वियो आहे साईं छाजे करे कारो थियो आहे तुंहिंजो पीउ व्याज जो कमु कंदो हो उन ते अल्लाह नाराज़ थियो आहे नबी पाक जी ज़ात बरका जो प्यारो फरमाए थो मूं अर्ज़ कयो त पुछणा हाणे छा कजे पाण फरमाया तुंहिंजे पीउ जे मुंहं ते माथो पाक हथ घुमाया शहरो चमकी वींदो रोशन थी वींदो आइंदा जे लाइ अहिड़ो कमु तूं न कजा मता चई त मुंहिंजो पीउ कंदो हो ये तुंहिंजे पीउ जा कंहिं पैसा जा जजा आहिनि त बख़्शे छॾीस तूं बि न कर ॿियनि खे बि करण न ॾे जेको ईअं कंदो उन ते मां महबूब मदीने वारो राज़ी आहियां उन जी हिते बि शफ़ाअत कंदुसि त अॻिते बि शफ़ाअत कंदुसि सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह दिल पर जा मुरीदो उम्मतीओ आशिको परवानो पांजे पान खे संभालियो पांजे पेरन खे संभालियो गप में हलणो आ तिरकण जो खतरो आ पान खे संभाले अहिड़ो कदम खण जो खुदा तो ते राज़ी रहे पर मलाइक बि मरहबा कन मुस्तफा करीम जा कामिल उम्मती वली उहे मरहबा असां में बड़ो जुल्म वडी बेरहमी आ वडी खराबी आ खुदा असां खे बचाए चओ आमीन बचाए ॾाढा चओ आमीन आमीन चवण में बि डप थो थिए त मतां मुंहिंजी दुआ क़बूल थी वञे बची वञा अल्लाह दा प्यारा बांधो हजरत अमीर उमर साईं जी ॻाल्हि पे कयमि उन खां पोइ निकिरी परे हलियो आयो आहियां हजरत अमीर उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु उहा हस्ती आहे जो नबी फरमायो त उमर जीअं मुंहिंजा आका शैतान तुंहिंजे पाछूले खां भॼंदो अॼु बि भॼन ऐं छो जो आदिल हो अदुल कंदो हो हजरत अमीर उस्मान गनी रज़ी अल्लाह ने फरमाया थो त हिकिड़े ॾींहुं मंझंदि जो टाइम आहे मुंहिंजो खजन जो बाग हो उन में हिकिड़ो कोठो तयारु थियलु हुयो उन कोठे में हिकिड़ो दरीचो हो रोशनदान हो ठाठ गर्मी हुई उन रोशनदान खां मां ॿाहिरि पियो निहारियां ओचितो मुंहिंजी नज़र पई त अमीर उमर पंधि पियो पैर उघाड़ा अथसि जॾहिं वेझो आयो वठी विहारियो मांस हवा हई मांस पानी पियारियो मांस थधो कयो मांस पुछो मांस उमर केॾे वियो है हिकिड़े ग़रीब जी ॾाची विञाइजी वई आहे ॻोल्हे ॻोल्हे बीठो आहे न पई लभे मां उमर जो मोमिन जो अमीर थियो आहियां त मुंहिंजी ज़िमेवारी आहे तो हथ कयां मां पंधु हलियो हां पेरे उघाड़े हलियो हां हलंदे हलंदे उन ॾाचीअ खे पहुतो आहियां उनखे महार मां वठी ॿधी ऐं पोइ मोटी आयो हां त मालिक खे चवां त वञी पाण वठे इहा मूं अमीर उमर जी ख़िदमत हुई जंहिंजे पुठियां मां वियो होसि सुभान अल्लाह तव्हां असां गिला कंदा आहियूं फलाणो मेंबर हेड़ो फलाणो वज़ीर हेड़ो गिला न कर जॾहिं वोट जो टाइम अचे त तूं वॾेरे खे अमीर खे पाड़े वारे खे वोट न ॾे तुंहिंजो वोट हुजे त मदीने जे घोट खे नबी सहने जी मोहब्बत में हुजे इश्क रसूल में हुजे मुसलमान भाइरो मुसलमान मोमिनो कलमे पढ़ण वारा प्यारो मस्जिद जी अज़ान अचे त मस्जिद ॾे हलिया अचो बांग अचे त हलिया अचो नमाज़ लाइ सॾु थिए त भॻा अचो टुटा अचो गॾिजी जमाए सां नमाज़ पढ़ो हथ खजंदा वेंदा रंग लॻंदा
अल्लाह ताला जी कुरान पाक मां छा पढ़ियो हो नूर समावा शुरू काए बजे जो कलाक हलो चवण दे परवाह ही कान साईं हलो किबला किस्मत आया हो अल्लाह वली अल्लाह कंदो आ तकरीर पो मानो चन साईं अन्या कुछ कयो साईं वडो त कंदो आ ची बाहु वडो आ मां वडो कोन किबला किस्मत मोखे डॉक्टर चवन था त अध कलाक मथे न गालाए अल्लाहु अकबर दिमाग जा खैर खा बनजो दिमाग जा दुश्मन न बनजो हाने मां त बिन कलाकन के अची पहुतो आया तब तव्हां जी दिल चवे थी त एतरो गाल्हाए जो कुर्सी ता बिलही न सके ये न कयो बुधो एकड़ी बगाल अल्लाह ताके जी अचन के विहन के बुधन के कबूल फरमाए दुरूद मुझे मुस्तफा करीम ते वडी आवाज सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह एकरो मानू खाधे जो शौकीन होंदो हो केमल कुकड़े केमल छेले जो गोश्त केमल पाडो केमल गाबू केमल मच्छी तो बहजारी वियो शहर मां मच्छी वठी घर वारी के चई त मच्छी आ हिन के पचा सेट करी खाई मज़ो वठो बोला दींदो वरी बी वठी ना सुभान अल्लाह बेशक माई बेचारी बाह बारी कोशिश कई उन मच्छी के बाह जे मथा रखियो तो बाह विसाम वरी वस करे बाह बारी मच्छी रखी तो विसामी गई वरी वस करे बाह बारी मच्छी रखी तो विसामी गई अल्लाह अल्लाह मुर्स के जी तो बाह न थी बरे शहर में अल्लाह जा कई दीन जा आलिम वली आशिका हैं कह खा पुछी आ त छा राजा मुर्स वेचारो आयो पांजी मुर्शिद कामिल वट साईं मच्छी नथी तरजे बाह थाडियो तब सामी थी वने अल्लाह जी वली फरमायो या मच्छी तो किथा दीसी फलानी जाए ता फलानी दरिया खा मल्ला मच्छी पे मारी उन खा मुंह वरती बुजुर्ग फरमायो उन मल्लाह मच्छी वरती छा पी चयई साईं कुछ कोन पी चयई थोरो कन दई बुधम त मच्छी के वठंदी बि तो दिलबर नबी ते दुरूद पे पढ़ई सुभान अल्लाह या सुभान मच्छी दुरूद बुधो त हाणे उन के बाह नथी चवे मां चवा तो मुजा सुना जे मच्छी के दुरूद बुधंदे बाह नथी चवे त जे तू दुरूद पढ़ंदे त रब तुझे वार वार के बचाईंदो दुरूद सा दिल रख रात जो सुमन महल दुरूद पढ़ी 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 जने थकजी पई ऐ सुम्ही तरह में दुरूद पढ़ंदी सुमता जो दुरूद पढ़ंदी तोखे निंड अची वई सुभान अल्लाह सुभान हिन साईं खे निंड पई अचे अल्लाह छा रहमत दीह जो निंड अल्लाह अबा जन ते भी रहमत वसे थी से सुनी रहो सुठो फैसलो हो जन ते रहमत वसे थी कोई सुमी रहो जन ते नथी वसे से वेही रहो अल्लाह सबनी ते रहमत वसाए सबनी ते करम करे पियो सबनी ते मेहरबान आए
मुझा पिरीवा मच्छी जेका हुई उन सलात बुधी तो उनके बा कुछ न पई करे अवां भी जी सलात पढ़ंदौ बचड़ा घर में अमड़ियूं भेनरूं न्याणियूं अवां जा नग उहे भी सलात पढ़ंदा अवां सलात पढ़ंदौ सभई बुधंदा तो अल्लाह कंदो त कंहिंखे भी जहन्नम जे बाहि वेझो न इंशाअल्लाह इंशाअल्लाह इंशाअल्लाह। एडी दुरूद में बरकता दुरूद में भलाया दुरूद में फजीलता दुरूद में अल्लाह जो करम में रहम असी केतरा भी पान के मौलवी सड़ायूं पर असा में सुस्ती असा में चुस्ती नाहे हिम्मत नाहे हिम्मत तॾहिं आ जो 1000 भेरा रोज दुरूद पढ़ूं ऐं पोइ खट ते लेटूं। हिकिड़ो मजदूर हो गरीब ओ सॼो ॾींहुं मजदूरी करे शाम जो गुस्ल करे कपड़ा पाए खट ते वेही पोइ महबूब ते दुरूद यो न जो मामूल हो। अल्लामा सुयूती रहमतुल्लाह अलैह जे दौर जो बुजुर्ग फरमाए थो पियो इन दुरूद पढ़ण जे करे उनखे वेही वेही थक थियो लेटी भी दुरूद पियो पढ़े निंड अची वई ऐं कंहिं महिल निहारे त मदीने वारो मुंहिंजे घर आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सथिया में बारू चा बंभोर में पसी पहर पुनूं जी नहता ने सुभान अल्लाह गूंदर विसरिया में सुखन शाखूं कढियूं महबूब आया हन ख्वाब में ॾिसे पियो त महबूब आया हन हिन खे सॾीन था फलाणा जी मुझा दिल पर वेझो आयो अञा वेझो आयो अञा वेझो आयो एतिरो वेझो आयो जो फरमायोसि त पंहिंजा गल मूंखे वेझा कर हुन गल वेझा करण खां लहरायो पर महबूबन गिचीअ में भाकुर विझी छिके गलनि ते चुमियो ॾिनसि सुभान अल्लाह चपनि ते चुमियो ॾिनसि निरार ते चुमियो ॾिनसि फरमाई तुंहिंजा चप मूंखे ॾाढा वणनि था जो इन्हनि मां मूं ते दुरूद निकिरंदो आहे पढ़ंदे तूं गलनि ते लेटी पवंदो आहीं दुनिया मुंहिंजे दीदार लाइ सिकंदी आहे ऐं मां वरी तोसां मिलण लाइ आयो आहियां। गरीब अमीर व्यापारी हो दुकानदार हो कारोबार वारो खुदा ऐं खुदा जो हबीब तव्हां ते राज़ी रही अवां ते मेहरबानियूं थियनि अवां पाबंदीअ सां ज़िक्र बि कयो दुरूद बि पढ़ो क़ुरान करीम जी तिलावत बि कयो महबूब जे बचड़नि सहाबनि खे बि यादि कयो अल्लाह जा वली जेके धरतीअ ते मौजूद आहिनि उन्हनि जी कदम बोसी कयो जेके मज़ारात में आहिनि उन्हनि जे मज़ारात ते वञो उन्हनि जे पेरनि खां खॿे पासे वेही कंध हेठि करे दिलि खे उन ॾे तवजो ॾे उहो मज़ार मां तोखे ॾिसी ऐं तोखे फैज़ ॾींदो जो तुंहिंजी दिलि अल्लाह जी ज़िक्र सां चमकंदी। सुभान अल्लाह। सजदो न कबो तवाफ न कबो गलत कम न कबा ताड़ियूं न वॼाइबियूं लाॾा न ॻाइबा मुंहिंजा पिरी वलीअ जे पेरां जे खॿे पासे खां वेहण में बुज़ुर्गनि लिखियो आहे बुज़ुर्ग हीअं लेटियो पियो आहे न हीअं ॾेढीअ सां तोॾे निहारी त बि तुंहिंजा बेड़ा पार। अल्लाह ताला जी ज़ात अव्हां जो अचण वेहण ॿुधण क़बूल करे अदे अली असगर जी तरफ़ां ई जलसो मल्हान क़बूल फरमाए जेकी सब दोस्त या संदसि मिट माइट या कुर्ब वारा आया हन खुदा सभिनी जो अचण क़बूल फरमाए मुंहिंजे लाइ दुआ घुरो जो मां बीमार थो रहां अल्लाह मूंखे तंदुरुस्ती ॾे सिहत ॾे ऐं जेका बाक़ी ज़िंदगी आहे पंहिंजे दीन जे पैगाम पहुचाइण लाइ हिम्मत दी तौफीक ताकत दी अल्लाह ताला अव्हां जो अचण वेहण कबूल करे मुझो अर्ज करण कबूल करे व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। दोस्तों सब सब्र कर बैठा हो जो
नगर थींदो बाबा नमाज दुआ घुरो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद या रब्बल आलमीन असां सभिनी जा अर्ज़ क़बूल फरमा मर्ज़ दर्द दुश्मन फितना दुफ़ा दूर फरमा अल्लाह बीमार सभई आमीन चओ शिफ़ा अता फरमा सभई आमीन चओ बेरोज़गारनि खे रिज़्क़ हलाल वधाए ॾे रिज़्क़ में बरकत विझी ॾे या अल्लाह जलसे कंदड़नि जो ख़ैर ईंदड़नि जो ख़ैर विहंदड़नि जो ख़ैर ॿुधंदड़नि जो ख़ैर मौला तूं असां अहले सुन्नत वल जमात जे उलमा खे तुलबा खे फुज़ला खे दीनी ख़िदमत जो जज़्बो ॾे उन्हनि खे इन नेमत सां माला माल कर मदरसनि खे आबाद कर दरगाहनि खे आबाद कर जेके बि बीमार आहिनि सभिनी खे शिफ़ा कामिल अता फरमा क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम ला इलाहा इल्लल्लाह नमाज